यार पुलिस पारा गुजरी गिरफ्तार कल जवाबदार अख्तर शाह की मुबैना मुकाबले में मारजण जी दावा। अख्तर शाह की गुजरिल रात पुलिस एहलकार के जख्मी कर जे इल्जाम हेठ गिरफ्तार कर वियो हो। पुलिस दावा कया है त कीरिया शाख भरसा मुकाबले दौरान जवाबदार अख्तर शाह मारजी वियो। मारजी वियल जवाबदार जी लाश अस्पताल मुंतकिल। वारसन इल्जाम आयो आहे त पुलिस वहशियाणो तशद्दुद करे अख्तर शाह खे क़त्ल कयो। हाणे कूड़े मुकाबले जो ड्रामो कयो पियो वञे। इलेक्शन कमीशन चीफ इलेक्शन कमिश्नर जी इस्तीफ़ा वारो पीपल्स पार्टी ऐं ॿियनि सियासी जमायतुनि जो मुतालबो रद्द करे छॾियो। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन बाबर याकूब इस्तीफ़ा वारे मुतालबे खे मज़म्मत जोॻो करार ॾींदे चयो आहे त 25 जुलाई ते शफ़ाफ़ ऐं गैर जानिबदार चूंडूं करायूं। शिकायतुनि लाइ आईनी तरीक़ो इस्तेमाल करणु घुर्जे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे बाबर याकूब चयो त चूंड मुहिम दौरान शिकायतुनि ते सियासी जमायतुनि खे हिकु जहिड़ो मौक़ो ॾिनो वियो हो। पंजाब ते हुक्मरानी लाइ नंबर गेम में पीटीआई अॻिते जहांगीर तरीन ऐं ॿियनि अॻवाननि जी कोशिशुनि सां पंजाब में 180 ऐं वफ़ाक़ में 168 मेंबर्स जो अंग पूरो करण जी दावा। ज़रीन मौज़िब इमरान खान पंजाब जे वरी वज़ीर लाइ नालो बि फाइनल करे वरितो। मुनासिब वक़्त ते ऐलान कंदो। फवाद चौधरी चयो आहे त पीटीआई पंजाब में वॾो वज़ीर ऐं स्पीकर आणींदी। जहांगीर तरीन पारां वफ़ाक़ में शामिल थियण वारी आछ ते ख़ालिद मक़बूल सिद्दीकी राब्ता कमेटी सां सलाह मशवरा करण जी मोहलत घुरी वरिती। पीटीआई सरबराह इमरान खान अॼु पार्टी अॻवाननि जो हंगामी इजलास सॾाए वरितो। पंजाब ऐं वफ़ाक़ में हुकूमत ठाहिण जे हवाले सां सलाह मशवरा कया वेंदा। इमरान खान 2 ॾींहनि ताईं महिमाननि सां मुलाक़ातूं न करण जो फ़ैसिलो करे वरितो। शाह महमूद कुरैशी चयो आहे त पार्टी में मौजूदा कुझु अॻवान आज़ाद उम्मीदवारनि सां मुलाक़ातुनि जूं तस्वीरूं जारी करे मशहूरी मुहिम हलाए रहिया आहिनि। आज़ाद उम्मीदवारनि खे असां बि क़ाइल कयो पर मीडिया ते पंहिंजी मशहूरी न कई। इमरान खान खे सवलाई सां वज़ीर आज़म थियण न ॾींदासीं। पीपल्स पार्टी नून लीग ऐं एमएमए सूधो। ॿियनि पार्टीज़ जे इजलास में पीटीआई खे वफ़ाक़ में टफ टाइम ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। अक्सर जमातनि क़ौमी असम्बली में हल्फ़ खणण जी हिमायत कई। एमएमए में शामिल पार्टीज़ जी क़यादत जो इजलास अॼु थी रहियो आहे। वफ़ाक़ ऐं पंजाब जी सियासी सूरत हाल सूधो। ॿियनि अहम मामलनि ते सलाह मशवरा कया वेंदा। पाकिस्तान जे दौरे ते पहुतल ब्राज़ील जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां मुलाक़ात। ॿिए दिफ़ाई लाॻापन ऐं सिक्योरिटी सूरत हाल सूधो अहम मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ISPR चयो आहे त GHQ जे दौरे दौरान ब्राज़ील जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे पाक फ़ौज जे ऑपरेशनल तयारियुनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी पीटीआई चेयरमैन इमरान खान सां फ़ोन ते राब्तो करे चूंडुनि में कामयाबीअ ते वाधायूं ॾिनियूं। मोदी ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापन जो नओं दौर शुरू करण ऐं तकरारी मसइलनि ते गॾियल हिकमत अमली जोड़ण जी आछ ॾिनी। इमरान खान चयो आहे त ॿिन्ही मुल्कनि में तकरारी मामलनि खे ॻाल्हियुनि ज़रिए हल कयो वेंदो। वॾी ॻाल्हि में इमरान खान सां चीनी सफ़ीर जी मुलाक़ात। चीनी सफ़ीर पारां इमरान खान खे चीन जी क़यादत तरफ़ां मोकिलियल वाधायुनि वारो पैगाम बि पहुचायो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में नवाज शरीफ, मरियम नवाज ऐं रिटायर्ड कैप्टन सफदर जी सज़ाउनि ख़िलाफ़ अपीलुनि ते ॿुधणी जारी। नेब जे वकील पारां अपीलुनि जे हवाले सां जवाब जमा करायो वेंदो। शाहिद खाकान अब्बासी ऐं मुशाहिदुल्ला सूदो नून लीग जा ॿिया अॻवान अदालत में मौजूद। अपील में एवनफील्ड रेफरेंस बाबति एहतसाब अदालत जो फ़ैसिलो कलअदम करार ॾियण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट मनी लॉन्ड्रिंग केस में आसिफ अली ज़रदारी ऐं फरियाल टालपुर सूधो ॿियनि जवाबदारनि खे मफ़रूर करार ॾियण ख़िलाफ़ फरियाल टालपुर जी दरख़्वास्त ते DG FIA ऐं वागियल इख्तियारनि खां 9 ऑगस्ट ताईं जवाब तलब करे वरितो। ॿुधणी दौरान फरियाल टालपुर जे वकील फारूक एच नाइक दलील ॾींदे चयो त मनी लॉन्ड्रिंग जा सबूत न मिलण बावजूद फरियाल टालपुर खे मफ़रूर ॾोहारी करार ॾिनो वियो आहे। FIA जे चालान खे गैर क़ानूनी करार ॾिनो वञे।
नेब अख्तियार तरफ़ा अॻूणे वज़ीर आज़म शौकत अज़ीज़ ख़िलाफ़ दाख़िल रेफरेंस जी स्क्रूटनी कई वई। रेफरेंस में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर लियाकत जतोई, बिशारत हसन, नसीम ख़ान, शाहिद हामिद ऐं उमर फारूक सूदो ॿियनि वज़ीरनि तोड़े कामोरनि जा नाला बि शामिल। नेब तरफ़ां दाख़िल रेफरेंस में चयो वियो आहे त शौकत अज़ीज़ जी हुकूमत में गैर क़ानूनी तौर बिशारत हसन बशीर खे कंसल्टेंट मुक़ररु कयो वियो ऐं करप्शन सबबि क़ौमी नाणे खे नुक़सानु पहुचायो वियो। ज़रियुनि मूजिबि रेफरेंस में शामिल समूरनि काग़ज़नि जी छंड-छाण खां पोइ रेफरेंस ते ॿुधणी कई वेंदी। पाक फौज उतरनि इलाक़नि में इंतहाई मुश्किल हालतुनि बावजूद ऑपरेशन करे लातूक 1 चोटीअ ते 6 ॾींहनि खां फाथल रूसी जबल चाढ़ू खे बचाए वरितो। ISPR मूजिबि रूसी जबल चाढ़ू 25 जुलाई खां लातूक चोटीअ ते फाथल हो। 3 ॾींहनि खां संदसि खुराक बि ख़त्म थी वई हुई। ख़राब मौसम बावजूद हेलीकॉप्टर ज़रिए ऑपरेशन करे अलेक्जेंडर गोकोव खे बचायो वियो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जी तजवीज़। पेट्रोल ₹2.75, डीज़ल जी क़ीमत में ₹3 फ़ी लीटर वाध जो इम्कान। ओगरा समरी उमाणे छॾी। ज़रियुनि मूजिबि निगरान हुकूमत फ़ैसिलो ईंदड़ हुकूमत ते छॾे सघे थी। गड़ी खैरे भरिसां कोटली शाख खे घारे जे नतीजे में पाणी 100 एकड़नि ते बीठल फसल ऐं ॻोठ गामण लोहर में दाख़िल। घारो 10 फुटनि मां वधी करे 40 फुट थी वियो। इतला बावजूद आबपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण जी कोशिशुनि में रुधल। से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं। है पर्दा, पर्दा है पर्दा, पर्दे के पीछे पर्दा नशी है, पर्दा नशी को है वरदाना। ऐं भारत जे मशहूर गुलूकार मोहम्मद रफ़ीक जे विछोड़े खे 38 साल थी विया। मोहम्मद रफ़ीक जा सुरीला गाना अॼु बि लखे माण्हुनि जी दिलनि ते राज करे रहिया आहिनि।